जी नाज़रीन वाक़िया आगाह क्यों कराची में गुलिस्तान जोहर में प्लाट ते कब्ज़े ऐं अख्तियारनि जे नाजाइज़ इस्तेमाल वारे केस जी ॿुधणी थी आहे। अदालत अॻूणे DIG साईं रखियो ख़िलाफ़ फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। अदालत अॻूणे DIG साईं रखियो मीराणी खे 3 साल क़ैद ऐं 1 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया अॻूणे DIG साईं रखियो मीराणी खे अदालत जे कमरे मां गिरफ़्तार कयो वियो आहे। गुलिस्तान जोहर में प्लाट ते कब्ज़े ऐं अख्तियारनि जे नाजाइज़ इस्तेमाल वारे केस जी ॿुधणी थी आहे। अदालत अॻूणे DIG साईं रखियो ख़िलाफ़ फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया अदालत अॻूणे DIG साईं रखियो मीराणी खे 3 साल क़ैद ऐं 1 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी आहे, जॾहिं त अॻूणे DIG साईं रखियो मीराणी खे अदालत जे कमरे मां गिरफ़्तार कयो वियो आहे। अहम ख़बर आहे तव्हांखे ॾियूं पिया गुलिस्तान जोहर में प्लाट ते कब्ज़े ऐं अख्तियारनि जे नाजाइज़ इस्तेमाल वारे केस जी ॿुधणी थी। अदालत अॻूणे DIG साईं रखियो ख़िलाफ़ फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। साईं रखियो मीराणी खे अदालत जे कमरे मां गिरफ़्तार कयो वियो आहे। अपडेट्स वठंदासीं। कराची मां लाइन ते मौजूदु आहे आमिर सुठो। आमिर आगाह कजो। जी आमिर आगाह कजो। जी बिल्कुल अॼु जेको आहे सो कोर्ट पारां फ़ैसिलो आहे जेको क्रिमिनल कंप्लेन ID 127 ऑफ 2017 जो जेको आहे सो साबिक़ा रिटायर DIG साईं रखियो मीराणी हुयो, जंहिंजी प्लाट जे जेको आहे सो कब्ज़े में ग़लति नाजाइज़ पंहिंजे जेको आहे सो पोस्ट जो इस्तेमालु कंदे त मुदई जो फ़ैसिलो आहे जंहिंमें साईं रखियो मीराणी खे जेको आहे सो 3 साल सज़ा ऐं 1 लख रुपया ॾंड जी जेको आहे सो अदालत फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। साईं रखियो मीराणी खे अदालत जे कमरे मां ई बिल्कुलु गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं साईं रखियो मीराणी खे जेल शिफ्ट कयो वियो आहे। हुनजे लाइ जेको आहे सो जेल में A क्लास जो पिणु बंदोबस्तु कयो आहे त यकीनन ही गुलिस्तान जोहर में हिकिड़ो कब्ज़े जे प्लाट जो मामिलो जंहिं ते मुदई जे वकील चयो त जेको आहे साईं रखियो मीराणी पंहिंजे नाजाइज़ अख्तियारनि जो इस्तेमालु कंदे ऐं मुंहिंजे जेको आहे सो हुनखे मौतमार पिणु धमकियूं ॾिनियूं ऐं प्लाट ते कब्ज़ो कयो। ठीक है आमिर, बड़ी मेहरबानी अवां जी तफ़सील खां करण लाइ।